वारिस मूंखे ॾिसी डिॼी छो थो लिकी मूंखां? हाँ मूं तो तोखे माफ़ करे छॾियो त पोइ तूं कंहिंखां थो डिॼी? मां कंहिंखां कोन थो डिॼां। नई चाचे जे ख़ौफ़ खां ॻोठ छॾियो अथमि। कंहिंखे ख़बर न आहे त पुलिस मुंहिंजे पोयां आहे। पुलिस तुंहिंजे पोयां आहे? कहिड़े ॾोह में? छा कयो आहे तूं? मूं सूबेदार खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो, उन करे ॻोठ छॾियो अथमि। वारिस जेकॾहिं मां सूबेदार जे मामले में तोखे आज़ाद करायां तूं सिर्फ़ मूंखे हिकु सच ॿुधाए। सच? कहिड़ो सच? सिर्फ़ एतिरो सच त राणीअ चाचा रमज़ान खे तो कंहिंजे चवण ते अगवा कयो ऐं तोसां ॿिया केरु माण्हू हुया? वाह जो मौक़ो मिलियो आहे। हिन सां कूड़ ॻाल्हाए हमेशह लाइ पाण खे इल्ज़ाम खां आजो करे छॾियां त बहितर आहे। वारिस छा थो सोची? रहमान, तोखे शहर जे रोकण लाइ इहो सभु कुझु मूंखे नवाब खान चयो। छा? नवाब खान? हा हा, नवाब खान। महिरबानी वारिस, वॾी वॾी महिरबानी जो तो मूंखे सभु कुझु सच सच ॿुधायो। बस तो कूड़ ॻाल्हाए पंहिंजी ज़िंदा रहण जो आख़िरी मौक़ो पोइ विञाए छॾियो। मां सम्झी वियसि तो राणीअ चाचा रमज़ान खे तो अकेलो ई अगवा कयो आहे। मन पुछंदुसि तोखां तो छो अगवा कयो? बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मजा सोना से बच्चों के अच्छे से आए थे भेड़ कौन आया वहां सोबत फकीर है साहब सोबत न चो सोबत है मोहब्बत मुल्क में रही कितनी फकीर चो साहब फकीर गद फकीर तो अंत न तपो गंध जो गंध पर पोइ को ग़लत सोबत में फांसी ॾोहारी थी वञे थो। इन में ॿियनि जो कहिड़ो ॾोह? हाणे तोखे छा वणे थो छा नथो वणे इहो पिटको कंहिं ॿिए जे अॻियां कजांइ। मोहब्बत भी घणी आहे ऐं सोबत भी घणी आहे फकीर। मूंखे रुगो इहो ॿुधाए त ऐसा सिकंदर खे सुञाणी? साहब वो दफ़ो मुलाक़ात थी आहे। ईमानदार ऑफिसर हो, तमामु सुठो माण्हू हो। हुनजी त असांखे ॼाण आहे त हुन गला कंहिं गोलियूं आयूं हुयो न, पर आहे तो लाइ इहा ख़ुशख़बरी आहे त एएसआई सिकंदर ज़िंदा आहे। हाणे सिर्फ़ु तूं इहो ॿुधाए त एएसआई सिकंदर खे मारण जी कोशिशि कंहिं कई हुई? पर लके आहियूं साहब। मतिलब त तोखे ख़बर न आहे।
जा छा थियनि फ़क़ीर तारुफ़ कराई दे। हा भई सम्झो त ही मुंहिंजा भाइटा सम्झाया आहिनि। आहिनि साहब आहिनि, सगनि पुटनि खां वधीक आहिनि। बसि इहे आहिनि या की ॿिया बि आहिनि? ॿियो बि आहे साहब, शहर वियल आहे। ठीकु आहे मिस्टर सोबत फ़क़ीर, अच्छा बसि। हूअं बि तो चवाणी त सोहबत ऐं मोहबत मुल्क में रही कोन्हे, छो त हाणे ईंदुसि त सबूतनि समेत ईंदुसि ऐं ॾोहारी जेको बि हूंदो उनखे पहिरियों उघाड़े हितां थाणे ते वठी वेंदुसि। फराद, तूं घबराए न, अलाह कंदो त मसइलो हल थी वेंदो। मां हिन तर जो चपो चपो करे नज़ीरा खे ॻोल्हे वठंदुसि। बाबा तूं ॼाण त नज़ीरा जा माइट जो कुझु बि न वञे। माठ करे हली घर वेही रहो। हिकिड़ी ज़ाल अथई न, तुंहिंजो घर आबाद थींदो। नज़ीरा जो मामलो हिकु पासे कयां, पोइ वञी नवाब खान सां मिलंदुसि। जाबिर खान इन बख्श वारा हुते होटल ते ढेरी लॻा पिया अथई। कंहिं सां जहिड़ो कयो त किया बा मेरा बा मञई न मुंहिंजे भाउ खे। हल बोला हयाती ॾेस, हिकिड़ो हमरा ज़ोरी भॼियो, बाक़ी ॿियनि खे हाणे लठनि सां लेटायो अथई। ये बख्शू वारा तव्हां सां विढ़िया कहिड़ी ॻाल्हि थी? यार का बि ॻाल्हि कोन हुई, हर भरू अची मथे में लॻा, चाचे महराब खे घटि वधि पिया ॻाल्हाइनि। पोइ त असां बि पलवान आहियूं, पोइ बि लठ खणी हिक हिक खे डोड़ायमि। वाह गुलबार वाह, मञोसीं, हाणे जोड़ लॻंदो साईं, जोड़। थोरी समझदारी कयो, हरू भरू ॿाराणी न कयो। जेड़नि असांखे कहिड़ी हालत ते पुॼायो आहे, महिल असां फसल खे पाणी नथा ॾेई सघूं। ऐं हा बाबा, गुलबहार बि 2-4 ॾींहं हिते हूंदो, आख़िर पंहिंजे ॻोठ त वेंदो न। छा वञी कंदो ॻोठ, कहिड़ियूं मेहूं चारींदो? मल्हन न थियो त बि छा थियो, हूअं बि अॼु मल्हन खे केरु खंघ ई कोन थो। घबराए न गुलबार, हाणे तोखे मां पालींदुसि, तोखे मां मेह वठी थो जा, साबी आलोड़ी। सॼी उमिरि खीर मखण खा, नवनि वालनि जी सलवार, डबिल घोड़ा बोस्की ऐं हीरनि वारी टोपी पाराए हली भिट छादे मलाखड़े में लाहींदो साईं। छॾियो हुननि ॻाल्हियुनि खे। देबुला, मूं तोखे पहिरियां बि चयो, वरी बि चवां थो, सालू ला संग ॻोल्ह, न त विझंदो मूंखे ॾचे में। सालू मुंहिंजे सरती आहे, तूं हुन जो फिकुर न कर। मूं महिल पंहिंजे घर में हुते ख़ुशि आहे, तव्हां अजायो हिते ॻाल्हियूं छो था कयो? हाज़िर, मूं महिल केतिरो ख़ुशि हूंदी। हाल पूरो थी वियो आहे। हिकिड़ी छोकिरी अचे तोखे मथे में सूर वेंदो आहे, हणीस मोचड़ा पाणे सिधी थी वेंदी। तूं छा थो सम्झी त मूं घटायो हूंदो? 4 पाणी कया अथमांसि, पर मार एॾी का पकी आहे जे मञे ई नथी। नेठ प्यार ई मार ॾिनी अथमांसि, चल आस्ते आस्ते लेवल में अची वेंदी। वाकई चाचा, जेका न असां वटि जे उनखे काती हलाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? चल ॾिस, मुंहिंजी ज़ाल आहे, केॾीमहिल प्यार सां, केॾीमहिल लठ सां, केॾीमहिल पातर सां, कम खे पियो हलाइबो। दुश्मन त कान्हे न, हेठा करकट पराई आहे, उनखे प्यार सां ई पंहिंजो कबो। छा हाल आहे चाचा सोबत? नच सोबत, सोबत ऐं मोहबत मुल्क में रही किथे आहे? फकीर चो फकीर, फकीर त फंद न त गंद जो गंद। पर तूं ॿुधा, तूं आयो छो हिते? मां मोटी अचण जो तोखे मुबारक ॾियण आयो आहियां। खैर मुबारक हो, खैर। देख ख़बर, नक मथे करे मोटियो या नक पको हुई? सोबत फ़कीर, मां त तोसां उज़र खाई करण आयो हुउसि। मता मयार ॾीं त रामान कोन ॿुधायो, तॾहिं ते बि न आयो। छा थो ॿुधणु चाहीं? ॿुधाए न चाचे सोबत खे, कहिड़ो कारनामो कयो अथई? तूं असांजे विच में न ॻाल्हाए, सोबत जो ई असांजो मामलो आहे। रामान, सिधी ॻाल्हि कर। सिधी ॻाल्हि इहा अथई त मतां वारस जी वारसी करी। मां वारस खे मारे आयो आहियां ऐं लाश शहर जे अस्पताल मुर्दाखाने में अथई। छा तो सोट खे मारे छॾियो? मूं न आहे मारियो,
मौत जी सज़ा त चाचे सोबत ॾिनी हुयसि, मूं तो उन ते अमल कयो, छो त इहो कुथो कमु वारस अकेले ई कयो आहे। सुठो कई रहमान, सुठो कई। मञो मैं तूं मुड़ुस माण्हू आहीं, पर चाचा सोबत हेठियो त तुंहिंजो ई हुयो न। तूं त हिन ॻोठ जो चङो मुड़ुस आहीं, ॾोही त तूं बि आहीं। वारस जो लाश खणी अची या न खणी अची तुंहिंजी मर्ज़ी, पर मूंखे त ॾोह ॾियणो पवंदो ई। ॾोह त वठण आयो आई। चाचा पोइ वारस जो लाश खणी ईंदे न। वारस जो लाश ई दफ़नाए छॾियां, पर हाणे जेको रहमान ॻाल्हि करे वियो आहे न, हाणे वारस जो लाश वारस थी दफ़नाईंदुमि। हा, ऐं पोइ ॾिसां त इहो वात ॻाल्हो छोरो मूंखां कीअं थो ॾोह पलांदा वठे। हा मिठल, तव्हां मुंहिंजे ज़ाल ते नज़र रखिजो, ऐं त शर्मा थी थो अचां। ठीकु आहे चाचा। न, मां हाणे उन्हनि दत कॾहिं बि न वेंदसि। हल भाउ, उन्हनि ते बि कावड़ कुंवार, इहो ॿुधाए तुंहिंजी कावड़ ख़तमु कीअं थींदी? साईं, मां कंहिं ते बि कावड़ियल कोन आहियां, तूं परेशान छो थो थी? तूं खिली चवंदी, खिल त पोइ बसि न। हर वक़्तु माण्हू खिलंदो न आहे, कॾहिं कॾहिं रोंदो बि आहे। छो तूं रोई किथे थी कूड़ी कुंवार? मीरमंद, मूंखे रोअण सां कुझु बि कोन मिलंदो, पर छो रोवां? पक तोखे मुराद ॾे कुझु चयो आहे तॾहिं तूं परेशानी होशियार वियो आहे। मां साद खे चई हुनखे टिक टिकी ते थो चाढ़ायां। तूं अजाए मथो न हण, वञ वञ मुंहिंजे मथे जी सुरे गोरी वठी अच। मथे में सूर अथई? ठीकु आहे, मां मथे सूर जी टिकी वठी थो चां, चांहि बि ठाराए थो चां ऐं तेल मालिश बि कयां थो। मूंखे ख़बर पइजी वई त इहो हमरा केरु आहे। शेर जो सालो, पहिरें जोड़ जो मल, गुलबहार। ईअं चओ न जाबर खाना, हाणे मल मुड़ुस जे हथ में डांग अची वञे, असांजो अशर ईअं न थींदो, ॿियो छा थींदो? अरे मल बि माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि खे चार हथ न आहिनि हूंदा। जाबिर खान, तूं त वेठो ताक़त ॻाल्हि थो करीं। हिननि मुड़ुसनि खां पुछो त छा हिननि सां हशर थियो आहे। विढ़ण हिननि माण्हुनि मां हलियो वियो आहे। एतिरा माण्हू होटल ते खिलिया हूंदा, अरे तव्हांखे शर्म कोन आयो हूंदो? जाबिर खान वॾा वस कयासीं, पर छा कयूं, वारो ई कोन्हे नहीं। हिकिड़ो मल मुड़ुस, ॿियो अहिड़ो अचे ॾंडो असाई, ॼण त ॻड़ो पियो पए, ॻड़ो। अरे उथो, खणो पाठा, अॼु इन मल खे मां थो मुंहुं ॾियां। ख़ैर गोर जाबर खाना, असां सभिनी खां ॾाढो अथई। इहा त मैदान ते ख़बर पइजी वेंदी त केरु ॾाढो मुड़ुस आहे। किथां जो मुड़ुस जी तव्हांखे धक खणी वियो आहे? इहा तव्हांजी मुड़ुसी आहे? अमा राणी, सवेर भलो चांहि जो चुको करे वठ त ज़मीन ते हली रेज कयूं। चाचा, रेज वञी मां पाण कंदुसि, तव्हीं घर में रहो। न रहमान, असां बि गॾिजी तोसां महिनत कंदासीं ऐं पंहिंजो घर जोड़ींदासीं। अमा राणी, ॻोठ में घरड़ो तो पंहिंजो आहे, बसि हाणे रुगो जाबिर जा ॾींहं पूरा थियनि त पोइ हली पंहिंजे घर रहंदासीं। चाचा रमजान, उहो ॾींहुं परे न आहे जो असां पाण हली पंहिंजे घर में रहंदासीं। जाबिर खे या त मरणो पवंदो या त हमेशह जहिड़े तां खणणो पवंदो। रहमान, तुंहिंजी जाबिर सां का ॻाल्हि थी आहे या हुन सां को फ़ैसिलो कंदे? न बाबा, रहमान कल नवाब खान सां मिली जाबिर खान खे मारण जो फ़ैसिलो करे आयो आहे। जेकॾहिं रहमान इहो फ़ैसिलो करे आयो आहे ऐं जाबिर खान खे मारे त उन ॾींहुं मां हिन जी ॾाढी जुमंदुसि। चाचा रमजान, तूं बसि ईअं मूंखे दुआ कंदो रह, पोइ ॾिस त मां तोखे पंहिंजा दुश्मन कीअं थो दज़ करे ॾियां। रहमान, हिकिड़ी मुंहिंजी वसीयत यादि रखजांइ, मता मां जाबिर जे मौत ॾिसण खां अॻु में मरी वञा, तूं जाबिर खान जो लाश मुंहिंजे क़बर जे पेरनि में दफ़नाइजांइ, ऐं जेकॾहिं मां जहिड़ो हुजां न त जाबिर खान खे मुंहिंजे कमज़ोर कदमनि में झुकाए मारजांइ। चाचा रमजान, जाबिर खान जेके असांजी ज़िंदगी ते ज़ख़्म ॾिना आहिनि न, एतिरो आसान मौत कोन ॾींदोमांसि। रहमान, वधीक न, पर जाबिर खान खे एतिरा ईज़ा ॾिजां जेतिरो असांखे ईज़ायो अथई। न राणी थी, जाबिर खान खे रहमान एतिरा अज़ाब न ॾेई सघंदो, छो जो जाबिर ते अज़ाब करण वक़्तु रहमान जे अॻियां हर हर
अजी जामल जो चेहरो अची वेंदो। चाचा रमज़ान जॾहिं अखियुनि में रत भरिजी अचे न त पोइ माण्हू खे कुझु बि नज़र न ईंदो आहे। जाबिर खान वटि सिर्फ़ ॿ रस्ता आहिनि, या हथ मथे करे या मौत क़बूल करे। वदा इहो गाॾी जी करविश कराई? अरे करविश न आहिन ॿारनि जो ॿार। सर्विस अहिड़ो चमकायो अथमांसि जाबिर खान बि कोन सुञाणींदो त मुंहिंजी मोटरसाइकिल आहे। कहां जो कहिड़ो कमु? हां इहो जनार केले अचे घर में रखियो अथव, वञी जाबिर खान जे मुंहं में हणो। ऐं ॻाल्हि त ॿुधो, सापा जे सिर मथां सदको वञो। तव्हां जो कहिड़ो कमु आहे जो नज़ीरा खे ॻोल्ही था? मां असां हेॾा सदोरा पुट आहियूं। ओ छोरा, सापा जे सिर मथां सदको वञो आहियो त मुंहिंजा ई पुट, पर थोरी गैरत जी ज़री घटि अथव। हां असां जहिड़ो गैरती ने सॼे ॻोठ में कोन अथई। बस रन ज़ाल जा पुट थी पिया हूं तॾहिं सभु को पादर हयो थो वञे। ओ सापा जे सिर मथां सदको वञो छोरा। इहा साइकिल मोटर जेका आंदी अथव न, इहा वञी मुए जाबिर खे मुंहं ते मोटाए हणो। उनखे सॼी ख़बर आहे किथे नज़ीरा खे वञी विकिणी आयो आहे। अमा मारे या विकिणे धन जो धणी आहे। असांखे मोटरसाइकिल बि मिली आहे ऐं पेट्रोल जा पैसा बि। अॼु हल असां सां गॾु तोखे मोटरसाइकिल ते चकर खरायूं। हो नथी चढ़ा मां इन फटफटीअ ते, मुंहिंजे मगज़ खे भवाटी ईंदी आहे। नू छॾा मांखे, अचो त असां पाण हलूं। अॼु टांकी फुल कराईंदासीं ऐं सॼे ॻोठ में घुमंदासीं, परे हलंदासीं परे। ओ छोरा, ओ मनु खमू, या फटफटी काॾे ॿाहिरि न काए वञजो, परे न वञजो ॻोठ खां, त को चमको हणी खसे न वञेव। अमा असांखे फुरण वारो न ॼाओ आहे न ॼमंदो। फिलहाल हल मोटरसाइकिल में तेल भरायूं, पेट्रोल अथसी कोन, धिकड़ो पवंदो। हलूं हलो भागा मारिया। हाँ साबा जे सर मथो सदको वञी या ॼामड़ी। हाँ वञा त इने को हाल वाल त वठी अचां, सॼी ॻाल्हि जी इनखे ख़बर हूंदी त नज़ीरा किथे आहे। पी जाबुड़ूअ खे बि मां ॿुधायां थी चङी तरह त पंहिंजे घर जी लॻल अथव। साबा जे सिर मथो सदको वञो। कमो सामू ॾिस नज़ीरा आहे न। हा आहे त नज़ीरा, ये माण्हू केरु आहिनि? हे सोबत फ़कीर जो भाइटियो अथई, वञनि बि ॻोठ था। केॾां थी भॼी, केॾो बि भॼी, पर नज़ीर जी नज़र खां नथी भॼी सघी। अल्लाह जो वास्तो अथव,
अल्लाह जो वास्तो तो मूंखे छॾियो त मां पंहिंजे घर वञा। बाऊं थी बताव को आहे मूंखे बचाए। तड़ न वाको की धमाको ठला जी नज़ीर मिठल हिक ॻाल्हि कन खोल ॿुधी छॾ। इन ॻाल्हि जी ख़बर चाचे खे न पवे। तोखे ख़बर आहे न जॾहिं चाचे खे इहा ख़बर पई त असांजी बेइज़ती करण में देरि न कंदो, छो त चाचो लेसूड़े वारी गिग आहे। जॾहिं कावड़ में ईंदो आहे त हुनखे का ख़बर न पवंदी आहे त मां छा थो ॻाल्हायां। ईअं ई थींदो नज़ीर। हल छोरी अॻियां थी। याराम जू असां शहर छॾे हिते आयासीं, हिते बि का हथड़ी नथी लॻे, हिते बि था बुख मरूं, हाणे छा कयूं? हा यार लॻे थो त सितारा गर्दिश में आहिनि, तॾहिं त को शिकार ई नाहियूं करे सघिया। यार मूंखे त लॻे थो जंहिं मलंग ते आख़िरी चक्कर हथ साफ़ कयासीं न उन पिटियो आहे। छा नालो हुयुसि? इहो आहे मीर मोहम्मद। मीर मोहम्मद न रे, मीर मोहम्मद। पागो तुझे हाल केरा आजा बला आजा पारो बाहर निकलिया मारी तो मैं अरे बाहर अरे चल बला पारो अगे तो कमे बुबा का थस जट महबूबा के रस्ते सां ॿधो आया, वो ढोर ढगो हूंदुसि। नथी जा मारी मथा हलिया भला हलिया बाहर हलिया हिकु चक्कर हलिया बस हिकु चक्कर हलिया। लॻे थो या बकरी अथसि या रिढ। जेको कुझु बि अथसि पर दा वॾो आहे। हलिया अच हलिया। तू हिते घुमंदो तो वठी ख़बर बि छा थियो आहे? छा थियो आहे? भाउशेर ज़ुल्म थियो, कहर थियो, नाहक थियो, सफ़ा वेल थियो। कंहिं कयो था ज़ुल्म ऐं नाहक? भाउशेर असां सां ज़ुल्म न थियो। सालूअ खे ऐं गुलबहार खे जाबर खान मथा फाड़े ओताक में बंदि करे छॾियो आहे। सालूअ वारनि चाचे सां छेड़ो कयो? हा ॿेली मुड़ुसनि जी वाहोड़ कर मारिजी वेंदई। भाउशेर हाणे त जाबिर खान उन गुम कर ले कि ॿी जाइ ते खणी वियो आहे। जिथे बि खणी वञे न जाबिर खान उन्हनि खे पाणे वापसि वठी